दिलकश जुल्फन वारी, दिलकश जुल्फन वारी नजर फेराए हली वही हली वही हली। दिलकश जुल्फन वारी नजर फेराए हली वही, महबूबा जे वञण सां जिंदगी हली वही हली वही हली वही। किथे नहीं हली वही। नशीली अखड़ियुनि जे याद में, नशीली अखड़ियुनि जे याद में आंसू अचनि अखियुनि में तरी। नशीली अखड़ियुनि जे याद में आंसू अचनि अखियुनि में तरी। निंड नेड़नि मां, निंड नेड़नि मां मुस्क चपनि तां हली वई हली वई हली वई। बाग में पानी ॾींदो रहियो, बाग में पानी ॾींदो रहियो माली हमेशह चयां। माली त पानी ॾींदो ई ॾींदो न, रोज़ हुनजो नेम आहे। बाग में पानी ॾींदो रहियो माली हमेशह चयां, लेकिन गुलनि जी चमक महक हली वई हली वई हली वई। उहा महबूबा नज़र ई नथी अचे त उहा चमक ईंदी ई किथां, भले पानी केॾो बि ॾे। आसमान में चौतरफ छांइजी वियो आहे ऊंधे अंधकार, आसमान में चौतरफ छांइजी वियो आहे ऊंधे अंधकार। तारा आहिनि, तारा आहिनि, बल्कि तारनि मां चमक हली वई हली वई हली वई। हुन जे दीदार सां, आखिरी गदर जी आखिरी बंद कर। हुन जे दीदार सां चंड में भी चमक आई है। महबूबा जे दीदार सां चंड में भी चमक आई है। बेकरार बेकरार दिल रुबा जे वञण सां रौनक हली वई हली वई हली वई। दिलकश जुल्फन वारी नजर फेराए हली वई हली वई। महबूबा जी वञण सां जिंदगी हली वई हली वई हली वई। भाई जोरदार तालियूं असांजे भटीजा साहब जे लाइ। हिकु डॉक्टर, हिकु टीचर, ऐं ॿियो कहिड़ो डिग्री, समाज सेवक, शाइर, सुठा माता पिता, समाज में सब सां नेठाई सां हलण वारा, ॾाढे सुहिणे नमूने सां ही जीवन व्यतीत करणु अॼु जे ज़माने में ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। पर उन खां पोइ बि असांजे स्कूल बोर्ड जे सालनि खां वठी करे एजुकेशन बोर्ड जे कार्यनि में सदैव तत्पर रहण वारा, बावजूद उनजे हे सभु मेल इकट्ठो करणु, हिक खे सॾु कराइणु, उन्हनि खे इहे प्रोग्रामिंग करणु, कीअं कंहिंखे टाइम ॾींदो। असां टाइम थोरो ख़राबु कयूं था पिया, पर सचपच आख़िर इहे ॻाल्हियूं कीअं पहुचनि, छो जो तव्हां शाइर हिक ॿिए खे ॿुधाए करे पूरो कंदा गोंदा साहिब। हे जेके कॾहिं कॾहिं वेहण वारा असां जीअं मुंहिंजा ॿार आहिनि, असां विड़ीअ था घटि निकिरण वारा आहिनि, या जेके सीनियर सिटीजन क्लब वारा आहिनि, त उहो हर कोई पंहिंजी पंहिंजी मौज में लॻा पिया आहिनि। पर सची मौज उहा जे असांजो जीअं अम्मा चवंदी हुई, वधाए न, सुहिणो कर, सुठो कर, ढंग सां कर, ॿिनि खे चइनि खे कुझु फ़ाइदो ॾेई सघे। त अहिड़ा आहिनि असांजा भटीजा साहब। ज़ोरदार तालियूं हिननि जे लाइ। कीअं असांजो चंद्र वसियाणी काॾे हो, इश्क फटियल। हा साईं आयो न, ॾिठो मां पक लॻो। वाह वाह क्या बात है। हा मिंट मूंखे पहिरियों ई लॻो, जंहिं महिल ख़ाली चयूं नी हे असांजो प्यारो अथव इश्क फटियल, चइनि हाणे हिननि ॿुधाई आहे भॻवान ते, पर हिननि सम्झी आहे बाह ते। डॉक्टर शाह बढ़िया साहब, मुंहिंजी दिलि तव्हां हली वई हली वई हली वई। आयो लाल सवई जो झूले आहे न साईं। मूंखे अलाए जो खोड़ो लॻो, हे पको वसियाणी साहब रखी उथंदो। हिकिड़े ॾींहुं खेॾनि पिया, ठका बुत कढे, सभु ॼणा रांदि पिया खेॾनि, सॼो पिड़ मेरियो, सभिनि खे ॾेखारी अॻो मूंखे बुत अथव। तो माखे लगो है पक्का है न बुत दे उठींदा तो जोरदार तालियों असांजे चंद्र वरसाणी साहब अचो।
मूंखे भी हिकु सेगमेंट ॾिजो। अॼु दीपक खे ख़बर आहे दवाखानो मुंहिंजो चालू आहे, आर्तवार ॾींहुं मां बंदि कंदो आहियां। आंटी वेठी आहे त उते बि मां शेवा कंदो आहियां। ॿियनि डॉक्टरनि वांगुरु भई बीमार अचे थो त हुनजी भई जेब टटोलींदा, जेब में घणा पैसा पिया आहिनि। असां जेब न ॾिसंदासीं। असां जंहिं दुख में हो पंहिंजो मुब्तला आहे, जेका उनखे तकलीफ़ आहे, उहा असां ॿुधंदासीं ऐं उन बीमारीअ जो निवारण कंदासीं। पैसा पोइ, ऐं पैसा मां वाजिबी वठंदुमि। ग़रीब एरिया आहे, सिलम एरिया आहे, कोई न बि ॾींदो आहे, परवाह न आहे। त उहो उते शेवा कार्य आहे मुंहिंजो। ॿी ॻाल्हि, दीपक जीअं चयो, माता रुक्मणी देवी जो ही जेके चौमासे जा विर्त हुन असांजे माता साहिब चालू कया, सूमर जा विर्त चालू कयईं, उहे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। माता रुक्मणी देवी जा कार्य ॾिठा आहिनि। मां तव्हांखे पहिरीं में चयो, जेकॾहिं मां उन ते ॻाल्हाईंदुसि त कलाक बि थोरो थींदो। त इहे जेकॾहिं प्रोग्राम थियनि था त असां हिते जेको अचूं था पिया, त असां पंहिंजो फर्ज़ था पालियूं। दीपक जे सॾ ते हिकदमि मां, भले दवाखाने जी चिंता न आहे मूंखे, मां वेठो आहियां। ही असांजो फर्ज़ आहे। हुन जेका शेवा कई उनखे असांखे यादि करिणो आहे ऐं ॿियनि खे बि मुतासिर करिणो आहे। भई शेवा कंदव त तव्हांजी यादि रहंदी, तव्हांजी यादगिरी रहंदी। बाक़ी त माण्हू ईअं सभु हलिया था वञनि, पोइ सभिनी खे माण्हू थोरी यादि था कनि। रमेश आहूजा आहे, उनजी निष्काम शेवा आहे, उनखे यादि कंदा। त हाणे सावण जो महीनो बि आहे, हे त मां प्यार मोहबत जी चयूं भई कहिड़ी मां हा उहो त थी वई। सावण जो महीनो आहे त उन ते नंढी लिखी आयो मां, सावण जो महीनो आहे, आयो सावण जो महीनो, बरसंदी धारा, नदियूं झरणा लॻनि बाण। अॼु केरला में ॿोॾा ॿोड़ थी वई आहे। बंदि, जेकॾहिं उहो बंदि पंहिंजो जेको आहे डेम आहे खोलनि नथा त उहो बंदि थो टुटे, अहिड़ी हालत आहे उते। नदियूं झरणा लॻनि बाण, ईअं गोया अमृत धारा। ऐं सीन सीनारी में अहिड़ी सुठी थींदी आहे, बरसाति में ख़ासि माण्हू घुमण वेंदा अथव। सदा सुंदर महीनो सावण, सावण जो जेको महीनो आहे उनखे पंहिंजी रौनक आहे। उहो महीनो माना वणंदड़ हूंदो अथव। बरसाति पे हाणे ॾिसो कीअं थी पए, उते ई पवंदी, वरी बंदि थी वेंदी। सावण जी महीने बरसाति ईअं अथव, लगातार न पवंदव। सदा सुंदर महीनो सावण, थे आनंदमय मन, अचे आज़ादी जो ॾींहुं, मल्हाईंदासीं सभु भारतवासी। आई नाग पंचमी, हाणे नाग पंचमी 15 अगस्त पे आहे, आई नाग पंचमी। हिन महीने में चाढ़ियो खीर ऐं पेड़नि जो प्रसाद। आई नारियल पूर्णिमा, रक्षाबंधन जो ॾिण बि हिन ई महीने में अथव। अहिड़ो दिलि पज़ीर सावण जो महीनो, सचुपच दिलि खे वणंदड़, हे महीनो ई वणंदड़ आहे। दृष्टि ख़ुशगवार करे थो। अहिड़ो वणंदड़ सावण जो महीनो अचे थो ऐं वञे थो, वरी ईंदड़ साल ईंदो। अलबत यादगिरियूं छॾे वञे थो, यादगिरियूं छॾे वञे थो, वरी ईंदुसि जो इक़रार करे वञे थो, वरी ईंदुसि, वांदा न थियो, वरी ईंदुसि, इंतज़ार कयो सो करे वञे थो। अहिड़ो आहे सावण जो महीनो। धन्यवाद श्याम भटीजा बेकरार के जैं एतरी कार्रवाई हलाए करे सुंदर कार्य पंहिंजो पूरो कयो। भाई हाणे सदारत कंहिंजी हुई, असांजे गीतकार गोविंदा केरु रोज लीडर जे कॾहिं अख़बार पढ़ंदो त असां पिता साहिब कैंची पोयां रखंदो आहे, हुन ते
जेके जेके सुठियूं ॻाल्हियूं जीअं टीसी थारवाणी साहिब जो उन्हनि जूं कटिंग करे रखी छॾींदा आहिनि तीअं तव्हांजी बि इहे कविताऊं कॾहिं कंहिंखे कटाक्ष सचाईअ सां कोई मेल मिलावट कुझु बि न सचाईअ सां वरी जेकॾहिं उल्हासनगर जो हिकिड़ो शानदार गानो जेके नंढो हुजे ॿार हुजे ॿुढो हुजे सभिनी जे मुख ते हुजे उहो केरु आहे पप्पू शेर आहे उहो गानो लिखण वारो केरु असांजो गीतकार गोविंदा साहब अम्मा जे लाइ सुहिणो में सुहिणो सुठो भॼन ठाहियूं माता जी रुकमणी देवी कहे सबका तुम भला करो ओम नमः शिवाय जपो ओम नमः शिवाय हिंदी फिल्म अध में आहे ॾाढी सुहिणी हिंदी सिंधीअ में गॾु थी ठहे पई पर उहो जेको गानो लिखियो आहे सो असांजे गीतकार गोविंदा साहिब ने लिखियो आहे ऐं उन गाने खे वरी ॻायो वियो आहे जेके असां ज़ी टीवीअ में राजस्थान जयपुर जो नंबर 1 आयल आहे ॾाढो सुहिणे नमूने सां कंपोजिंग साईं करे ॾिनो गॾिजी वेही करे ॾाढो सुहिणो भॼन ॻायो अथऊं अञा ताईं असां ॿाहिरि नथा कढूं जीअं फिल्म पूरी करे चौमासे जे ॾींहंनि में तंहिं महिल आणियूं उहो सुहिणो कार्य ओड़ो सुठा सुठा भॼन सिंधी जेके फिल्मूं ॾिसंदा आहियो तव्हां 80% 90% उन्हनि में गाना लिखण वारा असांजा गीतकार गोविंदा साहब त ज़ोरदार तारियूं असांजे अहिड़े सुहिणे कलाकार गीतकार गोविंदा साहब जन जे लाइ साईं हाणे दीपक असांजे प्यारे हिन जी वाक़ियत ॾिनी गीतकार गोविंदा लाइ मां छा चवां हू हिकिड़ो पक्को ऐं पुख़्तो शाइर आहे पक्को पुख़्तो जंहिंजे शाइरी वॾा वॾा जेके हिंदी शाइर आहिनि उहे बि हिन जे गीतनि जी साराह कंदा आहिनि हा हिंदी त सिंधी फिल्मुनि में बि हिन जा गीत आया आहिनि त असांखे सचुपचु फ़ख़्रु आहे गीतकार गोविंदा ते जो नाज़ आहे ऐं अहिड़ो शाइर अॼु ऐं हिन त कंहिं मां ख़ासि चयो भई ज़रूरु अचिणो आहे ऐं मन में हुयो हा ऐं भई सिद्धार्थ मां जेको बि सीनियर हूंदो आहे सिद्धार्थ हुन खां कराए पियो अॼु सदर मंडी असां वटि वेठा आहिनि ईअं त नौजवाननि उहो नौजवानी जो जेको खुमार आहे नौजवानीअ जो जेको खुमार आहे उहो ई त शाइर बणाईंदो आहे न त शाइर न लिखी सघंदो हाणे असां गीतकार गोविंदा खे तव्हांजे अॻियां पेश था कयूं पंहिंजी गज़ल ॿुधाईंदो तव्हांजे अॻियां